नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदारूं। सेबको सब डिवीज़न कंडियारो जी ऑफिस में खुलियल कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें एसी दादू एजाज अहमद चन्ना, DC इमदादुल्ला उनड़, इंजीनियर नौशर फिरोज, इरशाद अहमद सियाल ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सेबको जे आला अमलदारनि डिडक्शन बिल दुरुस्त कया। सेबको AC दादू एजाज अहमद चन्ना, सेबको SDO बशीर अहमद जुनेजो जो चवणु हुयो त खुली कचहरी में डिडक्शन बिल दुरुस्त कया विया आहिनि। कंहिं सार्फिन सां नाइंसाफ़ी न थींदी। जंहिं सार्फिन ॾांहुं नाजाइज़ बिल अचे त साणनि राब्तो कान, जीअं संदन बिल दुरुस्त करे सघजनि ऐं आइंदा जे लाइ कंहिं डिडक्शन बिल न लॻी सघनि। हिन जो वधीक चवणु हुयो त ज़िले जे सभिनी सब डिवीज़ननि में खुलियूं कचहरियूं करे ग़लत बिल दुरुस्त कया पिया वञनि। अवाम खे घुर्जे त बिजली चोरी खां पासो कनि ऐं मीटर जी बिजली इस्तेमाल कनि। बिजली चोरी कंदड़नि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।